पिरियारो भरिसां गुज़िरियल राति ॻोठ अयूब भंग जे रहिवासी नेमतुल्ला भंग जी तयारु थियल केलनि जे फसल खे नामालूम चोर वढे विया लाखें रुपयनि जो नुक़सानु। असां पोरीअ तयूं 10 लख खां मथे मंथली न ॾियण सबबि असांजो बार बार नुक़सानु कयो पियो वञे ऐं मौतमार धमकियूं पिणु ॾिनियूं थियूं वञनि। पोरियत नेमतुल्ला भंगर ऐं ॿियनि ॻोठाणनि एहतजाज कंदे चयो त DIG सखर SSP खैरपुर खे बार बार धायूं आहे पर असां मिसकिन जी हिन वक़्त ताईं का बि दाद फरियाद न थी सघी आहे। मिसकिन पोरियत आहियूं हारपो करे पंहिंजे बचड़नि जो पेट पालियूं या धाड़ियनि खे मंथलियूं ॾियूं। हिते कानून जी रिट खे चैलेंज कयो पियो वञे। असां SSP खैरपुर खे अपील आहे त थियल ज़ियान जो अज़ालो करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।